असां अॼु ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं मूमल सां, जेके सिंधी टेलीफिल्म्स ऐं ड्रामास जे ज़रिए सिंधियत जे कम में पंहिंजी माउ आशा चांद सां गॾु उन ई एनर्जी सां लॻल आहिनि। मूमल पंहिंजो सफ़र जेको शुरू कयो अंकल सेम फिल्म सां कयो, इन खां पोइ ज़िंदगी तुंहिंजी मुंहिंजी, इन खां पोइ पंहिंजा परावा ऐं विलायती घोट जी ॻोल्हा, इन्हनि में लीड रोल करे पंहिंजी एक्टिंग सां, पंहिंजी अदाकारी सां सभिनी खे मुतासिर कयो अथई, प्रभावित कयो अथई। असां मूमल खां पुछणु चाहींदासीं सभिनी खां पहिरियां त कला जगत में हिन आर्ट जे कम में तव्हांजो इहे आगमन कीअं थियो ऐं कंहिं तव्हांखे मोटिवेट कयो? I don't know, I think नंढपण खां स्टेज डांसिस कॾहिं डपु कोन पियो लॻो कि स्टेज आहे या कुझु, त ममा वठी वेंदी हुई, डांसिस कंदासीं। हुन खां पोइ कॉलेज में ड्रामास थींदा हुआ या कुझु, उहो अॻिते हलंदे हलंदे ममा खे जॾहिं ज़रूरत पई कि हुनखे लीड रोल लाइ ॾाढा घटि माण्हू था मिलनि जंहिंखे ॿ सिंग ऐं ॾेॾर ऐं इहो सभु चवणु ईंदो आहे, त तॾहिं असांखे पोइ मुंहिंजी ज़रूरत पई ऐं पोइ जिते ज़रूरत पवंदी आहे मां हली ईंदी आहियां। हिन एज जेका एज जा ॿार असां ॾिसूं था उन्हनि में एतिरी सुठी सिंधी या एतिरा सुठा प्रोनाउंसिएशन ॾाढा घटि ॾिसण लाइ मिलंदा आहिनि। इहा हिकु रेयर ॻाल्हि बणिजी वई आहे, त इन जे पुठियां कंहिंजी प्रेरणा आहे? कीअं तव्हां हिन सिंधी ॿोलीअ ते पंहिंजी कमांड क़ाइमु करे सघिया? प्रेरणा आई डोंट नो, छो त नाना नानी घर में उन्हनि खे ॾाढो वणंदो हो। ॾाॾीअ खे अंग्रेज़ी हिंदी कोन ईंदी हुई, मम्मा जी ॾाढी मर्ज़ी की सिंधी सिखिजे। ऐं सिंधी सिंगर्स, ॾेॾर ऐं ॼञ इहो सभु चवणु आम रवाजी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ, त मूंखे अजीब कोन लॻंदो आहे। ऐं इहो शायदि नाना नानी जे करे इहो थियो आहे कि मम्मा मूंखे ॾाढो ज़ोरीअ सेखारियो, लिखणु पढ़णु ॿई ध्यानु ॾिनई ॾाढो। तव्हांखे छा लॻंदो आहे असांजे सिंधी थिएटर जी या सिंधी फिल्म जी जेका अॼोकी हालत आहे उन सां केतिरे क़दुरु तव्हां पाण सेटिस्फाई आहियो या इन में अञा कोई अहिड़ो इम्प्रूवमेंट थियणु घुरिजे? इट इज़ एक्सीलेंट। असांजो जेको ग्रुप हो उते आंटीज़ असांखे दादा वासवाणी जे ग्रुप में हुआसीं ऐं उन्हनि असांखे सेखारियो पिए कुझु मीटलेस डे जे लाइ एंड ऑल। इट फेल सो नाइस। सभु सिंधी आहिनि, ॿार आहिनि, सभु गॾु हुआसीं। आंटी सेखारियो पिए असांखे ऐं उन खां पोइ डांस शोज़, एक्सप्रेशन्स, मुंहिंजी माउ ट्रेंड क्लासिकल भरतनाट्यम डांसर आहे, त हुनखे बि मूं ॾिठो त आहे ऐं उन मूंखे नंढपण खां सेखारियो आहे, त ॾाढो नॉर्मल पियो लॻो, का ॾुखी ॻाल्हि कोन लॻी ऐं नो नर्वसनेस। विलायती घोट जी ॻोल्हा तव्हांजी पहिरीं टेलीफिल्म रही आहे, त इन फिल्म जी जॾहिं शूटिंग स्टार्ट थियण वारी हुई ऐं तव्हांखे जॾहिं हिन में अदाकारी जो चांस मिलियो त उन वक़्तु तव्हांखे कीअं फील थियो? होम प्रोडक्शन हुई, मुंहिंजी माउ हुई, नानी हुई, कॾहिं कुझु लॻो कोन कि oh my god, this is the first time it's on TV and all. सॼो एतिरो त न हो, स्क्रिप्ट, स्क्रीन प्ले, 2 कैमरा सेटअप, द डायरेक्टर वॉज सो गुड। का ॾुखियाई कोन लॻी कि अलाह ही त पहिरियों भेरो शूट आहे, टीवी आहे, छा थींदो। डिडंट फील सो डिफिकल्ट। ऐं मूंखे सभु कुझु यादि हो, छो त हिन खां पहिरीं असां ऑडियो में सॼो विलायती घोट कयो हो, त डायलॉग सभिनी जा मूंखे पाण सॼी स्टोरी यादि हुई, त ॾाढो सवलो पियो लॻो सभु कुझु। असांजे हिंदुस्तान में जेको हिंदी जो सिनेमा रहियो आहे मूमल, उन में हिकु अहिड़ो दौरु रहियो आहे जॾहिं साधना ऐं बबीता जहिड़ियूं एक्ट्रेस जेके आहिनि सेल्यूलाइट ते न रुॻो सिंधी हिंदी व्यूअर्स बल्कि सॼे मुल्क जे माण्हुनि ताईं ऐं ॿियनि मुल्कनि ताईं बि उन्हनि जी ख्याति पहुती, त उहो तव्हांखे लॻंदो आहे छा उहो दौरु कॾहिं मोटी सघंदो? ऐं असांजा जेके सिंधी टीनेजर्स आहिनि उहे एक्टिंग में एतिरा पारंगत थींदा जो उहे बि उन मुक़ाम खे हासिलु करे सघंदा? केतिरो कॉन्फिडेंट आहियो तव्हां? सभिनी जो पंहिंजो अंदर जो आवाज़ आहे। जे माण्हू खे अॻिते वधिणो आहे, सिंधी हुजे हिंदी हुजे, माण्हू अॻिते वधण लाइ इहो कोन सोचींदो कि मां सिंधी आहियां, मां हिन करे अॻिते नथो वधी सघां या मुंहिंजो फैमिली। आई थिंक वी आर ऑल वेरी सपोर्टिव ऐं अॼुकल्ह जी सिंधी सोसाइटी इज़ सो फॉरवर्ड लुकिंग, वेरी प्रोग्रेसिव बिहेवियर आहे सभिनी जो, त इन करे आई थिंक देयर इज़ लॉट ऑफ स्कोप एंड आई गेस दैट्स अबाउट इट। या मूमल, कहिड़े आर्टिस्ट जो इम्पैक्ट तव्हांजे मथां वधीक आहे? कंहिंसां तव्हां मुतासिर आहियो? तव्हांखे कोई अहिड़ो नालो यादि अचे थो? हिंदी या सिंधी में कोई बि थी सघे थो उहो। आई डोंट वॉच टीवी, आई डोंट वॉच मूवीज़, मूंखे कुझु ख़बर ई कोन्हे छा हलंदो आहे। सो हा, थोरो आहे सभु, जीअं नॉर्मल 1-2 मूवीज़ ॾिसंदी आहियां हफ़्ते में, महीने में, वटएवर, बट कुझु घणो ख़बर कोन्हे मूंखे कि मां एक्चुअली कंहिंजो इम्पैक्ट सोचां कयां। जस्ट कि सभु कुझु फ्लो में हले पियो, एवरीथिंग इज़ मूविंग सो फास्ट कि सची में कंहिंखे ॾिसण जो आई डोंट नो।
अञा ताईं त कुझु ईअं ख़्याल में नथो अचे। तव्हांजी अदाकारी जो मतिलबु हिकु पंहिंजो अंदाज़ आहे ऐं हिकु पंहिंजो अंदाज़ त थियण ई खपे, इहो त सभिनी खे पंहिंजो हक़ बि आहे ऐं हिकिड़ी इहा हिकिड़ी पंहिंजी ख़ासियत बि आहे। त तव्हांखे सिंधी थिएटर जी जेका अॼोकी हालत आहे हुन बारे में कुझु ॿुधाइणु चाहींदा? हिकु या नाटक न, पर जीअं दादा एस पी मेघाणी जो ग्रुप आहे उन्हनि जो योगदान इज़ इनक्रेडिबल। हुननि जेको कनि पिया ऐं हिकु ई न ग्रुप, जेके सभई ग्रुप्स आहिनि उन्हनि खे वाधायूं ॾियणु घुरजनि, जेको उहो एॾा मुश्किलूं पार करे पोइ बि एॾो कमु पिया कनि। असांजा सिंधी टीनेजर्स आहिनि ऐं आर्ट जी फील्ड में अॻिते वधणु चाहिनि था, उन जे लाइ कहिड़ो रस्तो ठीकु आहे, उन्हनि खे छा करणु घुरिजे? परस्यू योर ड्रीम, फॉलो योर ड्रीम। आर्ट जी फील्ड एॾी वॾी आहे, यू कैन डू वॉट यू वॉन्ट। ऐं अॼुकल्ह दर एॾा खुलियल आहिनि, दर जे पैसे जी ॾुखियाई आहे त माण्हू ॾाढा घणा सिंधी ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जेके नॉन सिंधीज़ खे ॾियनि पिया डोनेशन्स, सपोर्ट। इन करे था कनि छो त सिंधी अॻिते नथा अचनि, घणेई भेरा सिंधी नथा अॻिते अचनि। अगेन फॉलो योर ड्रीम, इंजीनियरिंग हुजे या आर्ट हुजे, जे अॻिते वधणो आहे त पंहिंजे मन जी आवाज़ ॿुधणी आहे। गेस इट्स अबाउट इट। मोमल, तव्हांजे नानाणनि जो त पूरो फैमिली बैकग्राउंड जेको आहे लिटरेरी रहियो आहे ऐं तव्हांखे छा लॻंदो आहे, तव्हां मिस्टर राजेश बच्चाणी जे डायरेक्शन में बि कमु कयो आहे, मिस्टर कमल नाथाणी जे डायरेक्शन में बि कयो आहे, तव्हांजी मदर आशा चांद पाण प्रोड्यूसर आहिनि ऐं न रुगो प्रोड्यूसर आहिनि पर डायरेक्शन में बि उन्हनि जो हिकु पंहिंजो स्थान आहे। तव्हांखे छा लॻंदो आहे हिकु स्क्रिप्ट राइटर जेको आहे उन फिल्म ते, उन मेकिंग ते, टेलीफिल्म हुजे, थिएटर हुजे या फिल्म हुजे, उन ते छा उनजो रोल रहंदो आहे, उहो केतिरो इम्पॉर्टेंट आहे स्क्रिप्ट राइटर? आई थिंक स्क्रिप्ट राइटर ॾाढो घणो इम्पॉर्टेंट आहे, छो त असांजे केस में त घणेई भेरा राजेश बच्चाणी पाण ई स्क्रिप्ट राइटर आहे ऐं विलायती खोट जी ॻोल्हा में नूरुल हुदा शाह हूज़ अ टॉप स्क्रिप्ट राइटर फॉर स्क्रीन प्ले फॉर सिंध में। त इन करे उन्हनि जो असरु ऐं उन्हनि जा जीअं जोक्स ईअं क्लिक था थियनि, को आम रवाजी माण्हू ईअं ई लिखी ॾिए स्क्रिप्ट, न उहो कोन थींदो आहे। त जेको हुननि जो आज़मूदो आहे उहो उनखे असीं चैलेंज नथा करे सघूं की हुननि जी अहमियत ॾाढी घणी आहे हिकु स्क्रिप्ट राइटर मुंहिंजे हिसाब सां। सिंधी फिल्म्स जेके ठहनि थियूं या टेलीफिल्म्स, त तव्हांखे छा लॻंदो आहे मोमल, रुगो ॿोलीअ जे ख़्याल सां उहो सिंधी भाषा में ठहियल फिल्म्स आहिनि या सिंधी कल्चर उन में किथे रिफ्लेक्ट थींदी आहे? हिकु अदाकार जे नाते तव्हां छा सोचींदा आहियो? असां जेके टेलीफिल्म्स ठाहींदा आहियूं असीं हिकु हद ताईं कोशिशि कंदा आहियूं त असीं किथे न किथे कल्चर जो नंढो मैसेज या कीअं न कीअं विझूं, पर ॾाढे घणे हद ताईं विझंदासीं त केरु ॾिसंदो ई कोन, छो त ॾाढो बोरिंग थी वेंदो, स्पेशली यंग पीपल, छो त असीं ॾाढो घणो कोशिशि था कयूं की यंग पीपल ताईं माण्हू ॾिसनि ऐं इन करे असां पंहिंजे टेलीफिल्म्स में सबटाइटल्स बि विझंदा आहियूं। त हा, सभिनी जेके बि टेलीफिल्म्स ठहनि पिया, फिल्म्स ठहनि पियूं, उहे कोशिशि करे ज़रूरु का न का सिंधी इफेक्ट विझंदा आहिनि। जीअं पाड़े वारी फिल्म बि ठही हुई, हुन में सिंधी शादी ॾेखारण जी कोशिशि कई हुई, या ज़िंदगी तुंहिंजी मुंहिंजी में जेको ॾाढे जो किरदारु हो जेको दादा एस पी मेघाणी निभायो आहे, उन में कीअं हुनखे सिंधीअ सां चाहना आहे उहा कीअं अॻियां थी वधे। हर फिल्म में असीं किथे न किथे कोशिशि कंदा आहियूं ऐं ज़रूरी बि आहे, पर जे ज़ोर सां घणो विझंदासीं त असांजो मक़सदु जेको आहे यंग पीपल ताईं पहुचण जो, उहो त निकिरी वेंदो, छो त उहो ॾिसंदा ई कोन। मोमल, तव्हां सां आख़िरी सुवालु आहे, तव्हांजी उमिरि जे सिंधियुनि लाइ, मतिलबु टीनेजर्स लाइ तव्हां छा चवणु चाहींदव, कोई मैसेज हुजे? असांखे शर्म कोन करणु घुरिजे की असीं सिंधी आहियूं एंड जेको असीं करण था चाहियूं जे उहो कमु सही आहे त असांजा माइट कॾहिं बि असांखे रोकींदा कोन, छो त घणेई माण्हू ईअं चवंदा आहिनि की असांजा माइट असांखे रोकीनि था, पर इहो कोन थी थो सघे। जे तव्हां सही आहियो त असीं ग़लति कोन था थी सघूं, त पोइ असांजा माइट असांखे ज़रूरु सपोर्ट कंदासीं।